तुझी भेण भी अजीब आ लगे तो वेसर जी बीमारी आ। वसीम तो वट फसिया जो नंबर किथा आयो? तमा तो फर्स्ट टाइम एक बेसा मिलिया आयो पर नंबर एक्सचेंज करी थो। मोवट फसिया जो नंबर आहे अलाए शायद खबर ना है। शायद पर तू तो जो नंबर ये डायल कयो जी हमेशा का जो नंबर हुजे। तू जस्ट पंजो मोबाइल खोलियो ये नंबर डायल कयो। तू तो कॉन्टेक्ट्स में भी कोन में डायरेक्ट उन्हें जो नंबर डायल कयो यानी तमा एक बे सा पेरी में गलाए चुका है ना। अच्छा ठीक आ आए मोवट नंबर तूने से छाती साबित करना चाहिए। मां छा साबित कंदस वसीम मुखे तो इयो भी समझ में न पियो अचे तो ता पेरियों मिली चुका आयो आई अंदर तो तू ये जाहिर पियो करी जी तू उन सा पेरियों भेरो मिलियो आई। तू वो तो शक पे करी। मां शक न पे क्या वसीम मां तोखा सिद्धो सिद्धो सवाल पूछो है जिनो तू ठीक ठीक जवाब न पियो दी। छा थियो ता भाई परेशान पे लगो? को मसलो आजा? फसिया हो फसिया तो वसीम जो नंबर किए आयो? ओह असा तो वही पकड़जी पियासी हाणे कुछ तो थी सके। सब कुछ सच सच बुधाणो पवंदो हाणे। फसिया ना छा साफ साफ बुधाए छड़न घुर्जे। मां ही वसीम असा एक सरप्राइज पे प्लान कयो अवां जे लाए। छा आपी सुभाणे तांजी बर्थडे आहे न त मां बस तां के सरप्राइज पे ॾियण चाहियो त मां पापा के भी कॉल कई हुई। पापा बुधायो त वसीम भी इस्लामाबाद में आहे त बस मां वसीम से कांटेक्ट कयो पापा का नंबर ही वरतो मु आई वसीम के भी पंजे प्लान जो हिस्सो ठाई छडियो। अच्छा हाणे समझस। छा आपी तां त सजो सरप्राइज खत्म करे छडियो। का गाल काने प्लान छा है? प्लान ओ तां के सुभाणे खबर पवंदी न। अन्या भी सुभाणे। हेलो प्लीज अचो अचो अचो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।